अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। नाज़रीन, टलोलियार शहर ऐं आसपास में काल वारे वाक़े खां पोइ निहायत ई छिकताइण वारी सूरत हाल आहे। वाज़े रहे त काल शहीद इल्तिजाम जिस्कानी जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार भोलू ख़ानज़ादो जे क़त्ल ऐं हिकु पाबंदी मढ़ियल लिसानी तंज़ीम जंहिंजो तालुक़ु लंडन सां ॿुधायो पियो वञे, जंहिंजे विगोड़नि तरफ़ां जलाउ घेरा खां पोइ टंडोलियार में सख़्तु बेचैनी ऐं छिकताइण वारी सूरत हाल आहे। ताज़ा तरीन सूरत हाल लाइ अचो त राब्तो करियूं था कल्याण न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली सां। जी मोहम्मद अली, टंडोलियार में छा सूरत हाल आहे ऐं तव्हां माहौल खे कीअं था ॾिसो? जी नाज़रीन, ही राति जो 15 ते जेको हमिलो थियो आहे उन खां पोइ जेको विगड़ो आवाम ऐं पुलिस में जेके चक्रियूं आहिनि त अचो त पाण पंहिंजो DSP असलम लांघा खां पुछंदासीं त उन जो छा चवणु आहे इन जे हवाले सां त केतिरियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं केतिरनि माण्हुनि ते जेके केस दाख़िल कया आहिनि। ॾिसो, 15 खां 16 नॉमिनेट या 20 माण्हू नॉमिनेट थी विया आहिनि ऐं कुझु 30-35 नामालूम आहिनि। हाणे क्लिप्स जे ज़रिए असां मालूमात कयूं था इहे केरु आहिनि। बाक़ी असां हाई अथॉरिटी असांखे कुझु मोबाइलूं मोकिलियूं आहिनि, जवान मोकिलिया आहिनि, ॿी ॿाहिरूं नफ़री पाई आहे ऐं असां अमन अमान खे बरक़रार रखण जे लाइ शहर में जीअं को अहिड़ो फ़साद वग़ैरह न थिए त असां पंहिंजो उहो कयो आहे ऐं जेके माण्हू नॉमिनेट आहिनि असां उन्हनि जे उताकुनि ते ऐं उनखे अरेस्ट करण जे लाइ एफर्ट्स वरिता आहिनि। कुझु उन्हनि मां असां गिरफ़्तार कया आहिनि ऐं कुझु अञा असां गिरफ़्तार कंदासीं। पर कुझु माण्हू अहिड़ा हुया जेके वरी असांजे ड्यूटी में जाइज़ ड्यूटी में उन्हनि अटका कयो आहे ऐं उहो माण्हू असांखे ॿधल न पिया ॾियनि। लेडीज़ बि हुयूं त उन में जेंट्स बि हुया, उन्हनि ते बि असां केस दाख़िल कयो आहे, ड्यूटी अटकायो। ॾिसो, 15 ते पुलिस ते हमिलो करणु दहशतगर्दी आहे। उहा असां 15 खां 16 नॉमिनेट ऐं 3 खां 35 नामालूम ते केस दाख़िल कयो आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, असलम लांघा साहब खां पुछियोसीं त उन जो चवणु आहे त तक़रीबन 40 माण्हुनि ते 40 खां 45 माण्हुनि ते दहशतगर्दीअ जो जेको आहे उहो कलम लागू कयो आहे। उन्हनि ते FIR कटी आहे जंहिंमें 15-20 ॼणा जेके आहिनि उहे नॉमिनेट आहिनि ऐं अॼु ताईं जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि हेसि ताईं उहे तक़रीबन 15 खां 16 माण्हू जेके आहिनि उहे जलिया विया आहिनि जेके नॉमिनेट हुआ ऐं कुझु उहे जिन पंहिंजो कम में रंडक विझण जी कोशिशि कई आहे त उन्हनि खे बि जेको आहे ऐं पंहिंजो टंडोलियार जी जेका सूरत हाल आहे उहा कल्ह खां वठी जीअं भोलू ख़ानज़ादे जो ही क़त्ल केस खां पोइ अञा ताईं उहो मामिलो जेको आहे उहो अञा ताईं सही थी न सघियो आहे ऐं पुलिस ऐं आवाम जे विच में थोरी देरि में चक्रियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी मोहम्मद अली। नाज़रीन, ही हुई ताज़ा तरीन सूरत हाल। वधीक तफ़सीलनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।